तव्हां छा सोचो आहे? घणो कुछ सोचो आ। पहिरियां असांखे उहे चोर खपनि जन मास्तर शपन जी मैं चोराई हुई। मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि। मां बि ॾिसां त उहे चोर केतिरा मुहांडा आहिनि जिन करम खान जे चवण ते चोरी कई आहे। न सावल न, तूं न हल। मां दातू कबूल ऐं 2 ॿिया मुड़ुस वठी असां पाण वञूं था। तूं हिते ई रह, छो त तुंहिंजो बचल खान सां हर वक़्तु गॾु रहणु ज़रूरी आहे। मां में बचल खान जी ज़िंदगी खे को ख़तरो आहे छा? जॾहिं सॻो भाउ करम खान जे चकर में अची ऐं बचल खान जी बेइज़ती थो करे त पोइ करम खान लाइ केतिरो आसान आहे जो हू बचल खान मथां हमिलो कराए सघे। मामा सचल खान इहो सभु कुझु करम खान जे चवण ते थो करे, पोइ हुनखे इज़त बि उहा ई मिलंदी। सावल रुगो असां मोटी अचूं, पोइ सचल खान खे अहिड़ो त सटको ॾींदुसि जो बचल खान ॾांहुं ॾिसण जी ज़रूरत बि न कंदो। दातू खान हाणे अच त हलूं, 2-3 छोकरा वठी हली टाइम सां पतण ते पहुचूं। तरस पिराणा, मां ख़लीफ़े खे चई अचां त मैं दरगाह तां काए हवेली जे अंदरि बीहारे। न दातू, मैं दरगाह ते ई बदिलियो हुजनि, छो त सूबेदार जमादार बुढ़े खान खे मेहुनि जे निगरानीअ लाइ मुक़ररु कयो आहे। मेहूं ॼाणीनि त जमादार बुढ़ो ॼाणे। सूबेदार जे अखियुनि में जेका मिर्चनि जी मुठ पवंदी न, उहा तोखे ॼाण ई न आहे। हाणे हल त हमरा सॼूं ऐं 2-3 बंदूकूं खणो हली। बंदूक छा जे लाइ? चोरनि खे मारणो न आहे, उन्हनि खे पकड़े गिचे खां छले बचल खान जे अॻियां बीहारणो आहे। चोर बचा ॾाढा भॼण जा तिखा थींदा आहिनि, सननि छेरनि वारा कारतूस उन्हनि जे टंकुनि में ठोकजनि। या भले बंदूकूं खणनि, पर हीअ दातू खान जी जेकी लठ आहे न, उहा बंदूक खां भली आहे। दातू खान मिली मूंखे पाण सां गॾु वठी हल। इन्हनि चोरनि जी मूंखे शिकिल ॾेखारे त तव्हां सभु परते थी वञो। इन्हनि सभिनी खे रस्से में न सिलारियो, पोइ तव्हां मूंखे बचल खान जो भाणजो न चइजो। न सावल तूं न हल, तूं हलंदे त बचल खान खे ख़बर पइजी वेंदी। ऐं असीं चोरनि खे ॿधी अचण ताईं बचल खान खे कुझु बि न ॿुधाईंदासीं। तव्हां मामा खां इहा ॻाल्हि छो था लिकायो? इन लाइ त बचल खान दीवार पंजी आॾो बीह रहंदो, ऐं असां करम खान खे कुझु न करे सघंदासीं। पोइ ठीकु आहे, तव्हां भलो वञो, मां घर थो मोटी। अचु रातू, ईअं न थिए जो देरि न थी वञे। सवेल ई हली चोरनि जो घटि झलियूं, जीअं चोर करम खान ताईं पहुची न सघनि। छाजे लाइ पुॼण ॾींदो मान करम खान वटि? ये गुमथी दाजन जावा ही कोन हा। अच अच न।